दरचन शाल पवार बूंद बिरह जी बहार लगी दर्द वंदीअ जो ड्रेसो असी पियो तोला सिकंदे थियड़म साल यारानी यारनि मां वेही जा वे। सिंध जो मशहूर क्लासिकल रागी उस्ताद मंज़ूर अली ख़ान, संदसि जनम शिकारपुर में थियो। संदसि वालिद उस्ताद जमाल ख़ान बि वॾो रागी हुयो। मंज़ूर अली ख़ान जी छठीअ जो नालो मोहम्मद ख़ान हुयो। हिन पंहिंजे वालिद जमाल ख़ान ऐं चाचे सेंदो ख़ान खां राग जी सिख्या वरिती। नंढी जमार में फ़न जो मुज़ाहिरो कयईं। 1940 में शिकारपुर में थींदड़ मौसीक़ीअ जे मुक़ाबले में हिसो वरितईं ऐं कामयाबु थियो। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जा वॾा शिकारपुर मां लॾे टंडियाद में अची आबाद थिया। सिंधी राग जी दुनिया में उस्ताद मंज़ूर अली ख़ान जा शागिर्द जेके पिणु तमामु घणा मशहूरु थिया। संदसि शागिर्दनि में उस्ताद गुलज़ार अली ख़ान दायो, उस्ताद मोहम्मद यूसुफ, उस्ताद वज़ीर अली ख़ान, वहीद अली, कमर सुमरो, अनवर हुसैन विस्तड़ो, दीन मोहम्मद दमसाज, मुख्तियार अली, लियाकत अली, मोहम्मद उर्स मंगराड़ ऐं ॿिया शामिल आहिनि। साईं तालबुल मौला जिन उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे बहार मौसीक़ीअ जो लक़ब ॾिनो। खेसि मञता तौरु सदारती एवॉर्ड समेत शाह लतीफ़ एवॉर्ड, सचल सरवत एवॉर्ड समेत केतिरा ई एज़ाज़ मिलिया। सिंध जो ही नामियारो क्लासिकल रागी 9 सेप्टेम्बर 1980 ते लाॾाणो करे वियो। अॼु संदसि 43 वरसी मल्हाई वई वञे। आओ राणा रहो राति तुंहिंजे चांगे खे चंदन चाढ़ियां, वेंदुसि यार मरी तां मरी ओ मिठड़ा। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।